नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त रेलवे वारे वज़ीर शेख रशीद चयो त कश्मीर ते असां हुकूमत ख़िलाफ़ ज़हरीलो साज़िश थी रही है। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त मौलाना फज़ल रहमान माण्हुनि खे नामूस रिसालत ते गॾु करे रहियो आहे, पर हिन जो मक़सदु कुझु ॿियो आहे। PPI नून लीग मौलाना फज़ल रहमान सां गॾु नथा हली सघनि। अॻु ई चई चुको आहियां त PPI नून लीग मौलाना फज़ल रहमान सां गॾु नथा हली सघनि। अब्दुल गफ़ूर हैदरी ज़रिए मौलाना फज़ल रहमान खे पैगाम मोकिलियो आहे त गरम जॻह ते पेर न रखे, होशियारी सां कदम रखे। शेख रशीद चयो है त चीन सां पाकिस्तान जी दोस्ती समुंड खां गहरी ऐं हिमालय खां बुलंद आहे। हिन चयो पियो वञे त CPEC थी वियो आहे। इंशाअल्लाह CPEC वेल बणियो ऐं CPEC इमरान खान जे दौर में ई मुकमल थींदो। हिन चयो त असांजी हुकूमत ख़िलाफ़ ज़हरीलो प्रोपगंडा थी रहियो आहे। वज़ीर आज़म आर्मी चीफ जी अॻुवाणी में कश्मीर जो केस घटाइण तरीक़नि सां अॻिते वधींदो। सलामती कॉन्फ्रेंस में 52 खां पोइ कश्मीर जो मसइलो इमरान खान खणी वियो। जंग जो फ़ैसिलो वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ खे करणो आहे। पाकिस्तान ते हमलो थियो त पाक फ़ौज तैयार आहे। कंहिं बि हमलो कयो त उन खे ख़तमु कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।